दादू खां ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं पिया। कामरान अली चारण जे रिपोर्ट मुताबिक़ दादू में पंवर बिरादरी जो 52 रन ऐं बी सेक्शन पुलिस खिलाफ़ बी सेक्शन थाणे आॾो एहतजाज। मुज़ाहिरीन इस्लामुद्दीन पंवर, इमामुद्दीन पंवर, सुहेल पंवर ऐं ॿियनि बी सेक्शन थाणे आॾो एहतजाज करे धरणो वयूं। बाअसर इल्ताफ़ पंवर हथियारबंद साण करे रात जे वक़्ति घर ते चढ़ाई करे बिना जवाज़ नौजवान इस्लामुद्दीन पंवर मथां वहशियानो तशद्दुद कयो आहे। मुज़ाहिरीन मामले जी NC रिपोर्ट दाख़िल कराई आहे। बी सेक्शन पुलिस बाअसर खिलाफ़ कार्रवाई नथी करे। SHO बी सेक्शन मुश्ताक आलमानी चवे थो तव्हां बि जवाबदार ते तशद्दुद करे अचो, पोइ कार्रवाई कंदासीं। इल्ताफ़ पंवर बाअसर आहे, मौतमारो धमकियूं थो ॾे, जान खे ख़तरो आहे। इस्लामुद्दीन पंवर IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू नोटिस वठी बाअसर इल्ताफ़ पंवर ऐं ॿियनि खिलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। मुतालबो ॿिन्ही धुरनि जो बिजलीअ जे तार तां झेड़ो थियो आहे। मामले जी जांच करियूं पिया। कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। SHO मुश्ताक आलमानी दादागिरी रात जे वक्त में गुंडागर्दी इंसाफ कयो FIR कटियो ॿिनि ॾींहंनि खां वठी NC कढला FIR कयो खत्म कयो बाअसर खिलाफ कार्रवाई कयो। अल्ताफ़ पंवर खिलाफ कार्रवाई कयो, गिरफ्तार कयो।